नाज़रीन हाणे अवां सां ख़बर शेयर कंदासीं। कराची मां सिटी कोर्ट में क़तल कयल उबावड़ो वासी निंगरीअ सां मुबैना ज़्यादती ऐं ज़हर ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया, पुलिस मक़तूला सोनिया जे क़तल जे इल्ज़ाम में जवाबदार हमाद ऐं मुनीब खे अदालत में पेश करे छॾियो आहे। DNA रिपोर्ट अञा अचणी आहे। सोनिया गुलशन इक़बाल में बंगले ते कमु कंदी हुई। दरख़्वास्त गुज़ार वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। 15 अक्टूबर ते जवाबदारनि जी मां सोनिया खे गणती चोगी हालत में असांजे घर छॾियो हो। मुक़तूला जे वालिद मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। वालिद जो इहो बि चवणु आहे त सोनिया खे जिना अस्पताल नियो वियो, जिते हूअ फौत थी वई। केस अज़ीज़ भट्टी थाणे ते दाख़िल कयो वियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया, कराची जे सिटी कोर्ट में क़तल कयल उबावड़ो वासी निंगरीअ सां मुबैना ज़्यादती ऐं ज़हर ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म सोराणी। जी आज़म, अपडेट कजो। जी, कराची के गुलशन इकबाल वाले इलाके में घरेलू मुलाजमा उबावड़ो वासी सोनिया पठान के कत्ल करण वारे केस में गिरफ्तार बिन जवाबदारन हमाद ऐं मुनीब के जुडिशल मजिस्ट्रेट में जी अदालत में पेश किया हुआ है। हमाद ऐं मुनीब के सेकंड रिमांड लाइ पेश किया हुआ है। उनखां अॻु अदालत में बिन्ही जवाबदारनि खे पेश कयो वियो। अदालत बिन्ही जवाबदारनि जो जेको जिस्मानी रिमांड 2 ॾींहंनि जो मंज़ूर कयो ऐं अॼु जेको असां पुलिस पंहिंजी रिपोर्ट बि अदालत में पेश कई आहे। सोनिया पठान जेका उबावड़े जी घोटकी जी रहंदड़ हुई, हुते कराची जे इन बंगले में जेको मुलाज़मा हुई, उनखे जेको क़तल करे उनजो जेको लाश जना अस्पताल आंदो वियो, जंहिं बाद इन वाक़े जो केस दाख़िल थियो ऐं ॿिन्ही भाइर पाण में उहे जवाबदार नामज़दनि ऐं उन्हनि जो अॼु जेको फर्दर रिमांड थियणो आहे। पुलिस पंहिंजी जेको रिपोर्ट में जणायो त जवाबदारनि खां वधीक पुछा हलंदड़ आहे ऐं DNA जी रिपोर्ट बि अञा ताईं मौसूल न थी आहे। इन करे जेको अदालत थोरी देरि में बाक़ाइदा कार्रवाई शुरू कंदी ऐं हिन ते प्रॉपर ऑर्डर जारी कंदी। जी आज़म सोराणी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।